असां सिंपल मुतालबो कयो आहे त बाबा होम मिनिस्टर छा थो चवे, सरकार छा थी चवे, ॿिया माण्हू छा था चवनि, तव्हां हिकिड़ो सेशन जज, हिकिड़ो रेपुटेड सेशन जज जी अॻुवाणी में हिकिड़ी अदालती कमेटी ठाहियो, ही वकील साहिबान मौजूद आहिनि, के बि लॻारी जहिड़ा ॿिया टिया मुजाहिद हलनि पिया, तव्हां हिकिड़ो उन्हनि मां बि कंहिं बार जो नुमाइंदो खणी छॾियो ऐं पोइ पंहिंजा रेपुटेड पुलिस ऑफिसर खणो ऐं कमेटी ठाहियो, अदालती कमेटी जेका तहक़ीक़ात करे त इश्तिहाल कंहिं ॾियारियो, एहतजाज खे रद्दमल, एहतजाज कंदड़ पुरमन एहतजाज कंदड़ माण्हुनि खे रद्दमल ते केरु वठी वियो, बाहि ॾियण जा ज़िम्मेवार केरु आहिनि, ट्रालरनि खे चोरियूं करण जा ज़िम्मेवार केरु आहिनि, ऐं पोइ चीफ मिनिस्टर होम मिनिस्टर जे बंगले ते बाहि ॾियण जा ज़िम्मेवार केरु आहिनि, ऐं पोइ गोली हणे माण्हुनि खे शहीद करण वारो केरु हो। तव्हां अदालती कमीशन ठाहियो, बाक़ी तव्हां पंहिंजे माण्हुनि जो साहु घुटींदो ऐं माण्हुनि जे रद्दमल ते तव्हां ग़रीब जी जेतिरी झूपड़ी मुक़दस आहे, तव्हांजो बंगलो जेतिरो मुक़दस आहे, ओतिरी ग़रीब जी झूपड़ी बि मुक़दस आहे। तव्हां ग़रीबनि जे घर में त घिड़ी पवंदा आहियो, न अधु राति ॾिसंदा आहियो, न ॾींहुं ॾिसंदा आहियो, अधु राति जो ॿूटियूं ॿधी घिड़ी पवंदा आहियो। छा असांजूं माइरूं भेनरूं उन्हनि जो तक़दुस न आहे इज़तुनि जो, असांजे चादर चौदीवारी जो तक़दुस न आहे? जेकॾहिं हिकिड़े वज़ीर साहिब जे घर में जेकॾहिं इहो थियो आहे, असां इन जे बिल्कुलु ख़िलाफ़ आहियूं त न थियणु खपे, न थियणु खपे, छो जो उहो वक़्तु न आयो आहे, उहो वक़्तु न आयो आहे जॾहिं असां चऊं त हाणे सिंध जा गद्दारो तव्हांखे जीअण न ॾींदासीं, तव्हां सिंध ख़ाली कयो, तव्हांजो घणो वक़्तु थी वियो, उहो वक़्तु न आयो आहे। अञा असां उन्हनि मरहलनि में आहियूं। अहिड़े वक़्त में इन क़िस्म जा अमल उहे क़ौमी तहरीकुनि खे ऐं जदोजहदुनि खे साभिया न ॾेई सघंदा आहिनि। इन